अरे नवाबी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। वहाँ मोरो का खबर ॾिनालूं त मोरो भरिसां ॻोठ फिरियल समाटी में मोरो ऐं कोराई पुलिस जी बिना जवाज़ चढ़ाई करण जे ख़िलाफ़ मुतासिर पारां औरतुनि मासूम ॿारनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी रजब अली सोलंकी, मोहम्मद इस्माइल, हमज़ो ख़ान सोलंकी करे रहिया हुआ। हिन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ ॿुधायो त असां मिस्किन हारी पोड़ियत आहियूं, असां मथां कंहिं बि केस या एनसी बि दाख़िल न आहे, पर मोरो ऐं कोराई पुलिस बिना जवाज़ रण ॿारे ॾिनो ऐं राति देर सां SHO मोरो ऐं SHO कोराई पुलिस नफ़री सां गॾु असांजे घरनि में दीवारनि खां दाख़िल थी चादर ऐं चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे असां निंड में सुतल औरतुनि, नियाणियुनि ऐं मासूम ॿारनि ते तशदुद करे घर में भॼ डाब कंदे सोना ज़ेवर, 35,000 रोक रक़म, हिकु बकरी, शौक़ जा 2 कुकड़ ऐं ॿियो क़ीमती सामान खणी पुलिस असांजे 2 नौजवान गुलाम नबी ऐं गुलाम कादिर सोलंकी खे मारकुट करे ज़बरदस्ती खणी वई नामालूम हंध ते लिकाए छॾियो आहे, जेके हिन वक़्तु ज़ाहिर न कया विया, जंहिंमां अंदाज़ो आहे त पुलिस असांजे नौजवान खे मारे न छॾे। जॾहिं त पुलिस जे घर ते चढ़ाई करण दौरान 2 मासूम 8 सालनि जो अला ॾिनो ऐं 5 सालनि जो दिलबर सोलंकी बि ग़ाइब आहिनि, जंहिंजे करे असां सख़्तु परेशान आहियूं। हिननि चयो त असांजे ॻोठ ते पुलिस बिना जवाज़ चढ़ाई करे हर भेरे परेशान करे थी ऐं अॻु में बि असांजे 2 नौजवान मेहर ऐं सलीम सोलंकी खे खणी वई, हिननि जी आज़ादी लाइ 50,000 वरिता। बाद में वरी इमाम अली, गुलाम कादिर मेहर ऐं गुलाम नबी सोलंकी खे खणी वई, जंहिंजा पिण 30,000 रुपया रिश्वत वठी आज़ाद कयो। हिननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, जस्टिस ऑफ सिंध, हाई कोर्ट सेशन जज नौशरो फिरोज, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज, DSP मोरो ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त पुलिस पारां असांजे घरनि मां खयल सामान असांजे नौजवान खे आज़ाद कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतियाती मुज़ाहिरो कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।